खटू स्टॉप वेझो ॻोठ मोहम्मद अली संग्रासी में काका बिरादरी ऐं संग्रासी बिरादरी जे घरनि मां वाटर कढण तां झेड़ो थी पियो, जे सबबि सिरूं ऐं पथर लॻण सबबि ॿ औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खंडू स्टॉप वेझो ॻोठ मोहम्मद अली संग्रासी में काका बिरादरी ऐं संग्रासी बिरादरीअ में घरनि मां वाटर कढण तां झेड़ो थी पियो आहे, जंहिं सबबि सिरूं ऐं पथर लॻण करे ॿिनि औरतुनि पठाणी साबुल ऐं मिठू काका समेत 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। काका बिरादरीअ माण्हुनि अमजद काका, मिठू काका ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त प्लाट असांजो ज़ाती मिल्कियत आहे, जंहिं ते संग्रासी बिरादरी जा माण्हू ज़बरदस्ती कब्ज़ो करे घरनि जे विचां प्लाट मां वाटर कढणु चाहींदा। अॼु संग्रासी बिरादरी जे माण्हुनि हातन मौलन रहमान सजाद ऐं ॿियनि अगराई करे असांजे घरनि ते हमिलो कयो, जंहिं सबबि असांजे औरतुनि समेत माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।